चाचा तोखे ख़बर आहे सोढो आहे त मां सोढो न आहे त मां बि न आहियां सोढे सां प्यार कंदी आहियां इहा ख़बर न आहे त पोइ तुंहिंजो सोढे सां एॾो प्यार असांजी इज़त में अथव दा इज़त में रहिस नंढा मूंखे बख़्श कयो। हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल गुलाम सेन हिकु बहितरीनु ड्रामो बणिजी चुको आहे। तव्हां जीअं ॾिठो हुबदार खे ख़तमु करे छॾियो, सिकंदर पाण बि ख़तमु थी वियो। हाणे अॻिते जी कहाणी बाक़ी बची छा आहे? अॻिते कहाणी दोस्तो मिल्कियत ते जहिड़ो थींदो। जेका सिकंदर खान जी मिल्कियत हुई उहा मिल्कियत दोस्तो हाणे कमदार बि कब्ज़ो करे वेठो आहे। होॾां वरी जेको आहे हैबत खान वारा कूड़ा कागज़ ठाराए वञी जहिड़ो कंदा कंहिंसां कमदार खे चवंदा ही बनी असांखे सिकंदर 3 महीना पहिरियां खपाए वियो। कमदार वरी चिचूड़ा उहो कानो छॾींदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तो इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे रांझण खान बि चवंदो इहा जेको आहे बनी असांजे माइटनि जी असांजी हुई, इहा बनी जेको आहे हवलदार जे पीउ खे ॾींदासीं, उनजे पुट खे मारियो सिकंदर खान। उन जे बदिले अहिड़े हिसाब सां जेको आहे मिल्कियत इन्हनि जी मुंहुं मारी वॾी थींदी। अचण वारी किस्त में ॾिसंदो तव्हां त रेशमा बि जेका आहे उहा दांह ॾींदी आहे सोडल जे पीउ खे त तूं जेको आहे मुंहिंजी शादी कराए इन सां सोडल सां। तमामु जल्द उहो बि इन जी ॻाल्हि मञी वेंदो, चवंदो मूंखे ख़बर न हुई एतिरो तव्हांजी मोहबत प्यार पाण में आहे, बहरहाल हाणे तमामु जल्द तव्हांजी मां शादी कराए छॾींदुसि। ऐं रेशमा वारो मसइलो बि तमामु जल्द इहो हल थी वेंदो ऐं सोडल खे ख़बर पवंदी, हू बि इन ॻाल्हि ते राज़ी थी वेंदो। अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो दोस्तो बिलावल ऐं जेको आहे अयाज़ आम्हूं साम्हूं ॻोठ में अची वेंदा आहिनि। हू चवंदो आहे तोखे रोकियोसीं ॻोठ मां, तूं छो आयो आहे? बिलावल वरी सनी कंदो, हथु ॿधी करे चवंदो तूं माफ़ी ॾेई छॾ वॾे साईं, माफ़ी ॾिनी आहे, तूं बि दिलि वॾी कर ऐं मुआफ़ कर मूंखे। ऐं अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। बिलावल खे जेको आहे फ़िलहालु अयाज़ टारे छॾींदो, लेकिन बिलावल हथु इन लाइ जोड़े थो त जीअं मिल्कियत ते असां कब्ज़ो कयो आहे, हाली इन ते क़ाबू थियूं, पोइ इन जे बराबरि थियूं, पोइ हिननि खे टकर ॾींदासीं। जी हाँ दोस्तो, तमामु जल्द इन अयाज़ वारनि खे चाकर वारनि खे बिलावल वारा जेको आहे सिकंदर खान जी मिल्कियत ते अहिड़ी टकर ॾींदा, अहिड़ो त सिधो कंदा ऐं ड्रामो ज़बरदस्त थी वेंदो दोस्तो। इन्हनि जी मुंहुं मारी वेंदी वधंदी ऐं कमु थींदो वेंदो ज़बरदस्त ऐं कमु किटली बि थींदो इन ड्रामे में। अचण वारे किस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, जीअं का बि वीडियो का बि नई अपडेट तव्हां खां मिस न थिए दोस्तो। ऐं दोस्तनि ताईं बि ग्रुपनि में व्हाट्सएप में शेयर कंदा कयो लिंक खे। अल्लाह हाफ़िज़।